नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार तरफ़ां पेट्रोलियम वारियन शयुनि जी बांध वारे फ़ैसिले खे हैदराबाद जी शहरियन रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां पेश आहे अब्दुल रसूल चांडियो जी हीअ रिपोर्ट। कोरोना वबा सबब मुल्क की मईशत कमज़ोर थी वई आहे ऐं ख़ासि करे गरीब तबके जे अहजन में इज़ाफ़ो अची वियो आहे त ॿिए तरफ़ वफ़ाक़ी सरकार तरफ़ां अवाम मथां पेट्रोल बम किराए वियो आहे। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल जे अघ में बि ₹2 ऐं डीज़ल जे अघ में ₹1.44 इज़ाफ़ो करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार जे अहिड़े फ़ैसिले बाबति हैदराबाद जे शहरियुनि जो चवणु आहे त तब्दीली सरकार अवाम खे बुख ऐं बदहाली तरफ़ वठी वञणु चाहे थी। पोइ असांजे हुकुमराननि जे चयो त असां तब्दीली आणींदासीं, तब्दीली सरकार हुई, उन्हनि त आवाम जो हिते जेको आहे सो ॾाढी हालत बुरी करे छॾी आहे। मां बि वेंदो रोज़ानी इहो बाइक ते वेंदो आहियां टोंडो जाम यूनिवर्सिटी। पहिरीं 150 पेट्रोल, हाणे वरी 200 जा, हाणे 250 भरणो पवंदो। साईं पहिरीं महांगाई लॻी पई आहे। असांजा बच्चा जो सॼो ॾींहुं रक्शो हलायूं था, 400-500 रुपया कमायूं था, 500-700 जो पेट्रोल खाए वञे गाॾी, उन में बचत किथे आहे? असांखे का बचत ही कान्हे का। पेट्रोल ये सारे जो बढ़ रहा है तो इससे ज़्यादा आवाम पे गरीब पे ही लोड पड़ेगा ना। गरीब के लिए सहूलत देनी चाहिए कि मकसद में सस्ताई होनी चाहिए, और मजीद इसमें दिन ब दिन बढ़ता ही जा रहा है, महंगाई होती जा रही है। महंगाई है, गुर्बत है और बेरोज़गारी है। उस हिसाब से बहुत मकसद के बड़ी परेशानी है आवाम को कि पेट्रोल पे पैसे बढ़ गए। पेट्रोल में पैसे बढ़ेंगे तो हर चीज़ पे बढ़ेंगे, खाने पीने की अशिया पे और चीज़ों में। तो हमारी ये दरख्वास्त है हुकूमत से कि मेहरबानी करके पेट्रोल पे तो कम से कम रेट वही रखें जो है। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वफ़ाक़ी सरकार खे घुर्जे त पेट्रोलियम जी शयुनि में वाधारो फ़ैसिलो वापसि वठे त जीअं अवाम जी ॾुखियाईनि में घटिताई अची सघे। कैमरामैन इजाज़ खोसे सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, नेरान टीवी, हैदराबाद।